यकीनन अवां कॾहिं न कॾहिं ज़िंदगी में निंड दौरान ऊन्ही खॾ में किरण ऐं पोइ छिरक भरे उथण जो तजुर्बो कयो हूंदो, पर छा अवां कॾहिं गौर कयो आहे त ईअं छो थींदो आहे? निंड जे माहिरनि जो चवणु आहे त निंड दौरान ऊचाईअ तां किरण वारे अहसास खे हाइपिंग जिर्क चयो वेंदो आहे ऐं हीउ उन वक़्तु महसूस थींदो आहे जॾहिं असां घाटी निंड में न आहियूं हूंदा ऐं असांखे निंड कंदे थोरो वक़्तु थियो हूंदो आहे। माहिरनि मूजिबि छिरक भरे उथण जी कैफ़ियत दौरान निंड करण वारनि खे ईअं महसूस थींदो आहे त हू कंहिं ऊचे जबल जी चोटी, आसमान या कंहिं बुलंद जाइ तां हेठि किरी रहियो आहे। माहिरनि मूजिबि इन जो को हतमी सबबु साम्हूं न आयो, पर ईअं घणो करे कैफ़ीन जे इस्तेमाल जे करे थींदो आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ नज़रिया बि पेश कया विया आहिनि। हिक नज़रिये मूजिबि ही उन वक़्तु थींदो आहे जॾहिं अवां वधीक थकियल हूंदा आहियो, बेचैनी या कंहिं दिमाग़ी दबाव जो शिकार हुजो, या वरी अवां जी निंड पूरी न हुजे। इन वक़्तु अवां जो दिमाग़ त सुम्हणु चाहींदो आहे, पर अवां जो जिस्म इन सां हिक जहिड़ाई नाहे रखंदो। हिकु ॿियो नज़रियो इहो आहे त जॾहिं असांजा उज़वा सॼे ॾींहं जी थकावट बाद राति में सुकून जी हालत में अचनि था त उन वक़्तु ईअं महसूस थींदो आहे। इहो हिकु कुदरती अमल आहे जॾहिं त इन दौरान कॾहिं कॾहिं ईअं महसूस थींदो आहे जीअं अवां कंहिं ऊची जाइ तां हेठि किरी रहिया हुजो। माहिरनि जो चवणु आहे त सेहतमंद माण्हुनि खे इन कैफ़ियत खे घटि मुंहुं ॾियणो पवंदो आहे। जेकॾहिं अवां इन कैफ़ियत मां छुटकारो हासिल करणु चाहियो था त निंड खां अॻु चांहि, काफ़ी समेत ॿियूं अहिड़ियूं शयूं इस्तेमालु करणु छॾे ॾियो, छो त कैफ़ीन दिमाग़ खे जागण ते मजबूर कंदी आहे। इन जे उबतड़ जिस्म ऐं दिमाग़ खे सुकून पहुचाईंदड़ तरीक़ा इख़्तियार करियो, जीअं मुराक़बो करणु या बिस्तर साफ़ सुथरो ऐं आरामदेह रखणु। जेकॾहिं अवां बि इन कैफ़ियत जो शिकार आहियो ऐं छिरक भरे उथी पवंदा आहियो त इहा का गंभीर बीमारी न आहे, पर जेकॾहिं अवां सां ईअं वरी वरी थी रहियो आहे ऐं अवां जी निंड जी सलाहियत ख़राब थी रही आहे त तिबी माहिरनि सां राबितो करियो।